अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुशबू ऐं ॾिस रहिया आहियो शाहिद खुशबू लाइव यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि, रियासत थी वियो ऐं पाप नगर छो बंदि लॻो पियो आहे, उन जो रिव्यू कंदासीं। उन सां गॾोगॾु जेको पंहिंजा वे ड्रामो आहे मेगा सोप सीरियल, उन जो बि रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। हिन वीडियो में तव्हांखे बहितरीनु अपडेट्स मां ॾियण वारो आहियां। हलूं था अपडेट की तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त शाहिद खुशबू लाइव यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा आहियो त हीअ अव्हांजो ई चैनल आहे, हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। कुझु तव्हांजा कमेंट जा जवाब बि मां ॾियण वारो आहियां हिन वीडियो में, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम जीअं वेस्ट न थिए ऐं वीडियो बि डिघी न थिए। दरअसल दोस्तों, जेको मां ॿुधाईंदो हलां पाप नगर हफ़्ते में सिर्फ़ु हिन पोएं हफ़्ते में सिर्फ़ु 2 एपिसोड आया। तव्हांखे ख़बर आहे त हफ़्ते में 7 ॾियारा हूंदा आहिनि ऐं 7 ॾियारनि में सिर्फ़ु 2 एपिसोड हलिया। मिलाद जे करे 5 ॾियारा विच में घुसी विया ऐं तव्हां ईअं सोचो त हल 5 ॾियारा मतिलबु महीनो लॻंदो आहे। जेका ॾिसंदा नाज़रीन आहिनि उन्हनि जे खे 5 ॾियारा अगरि ड्रामो नज़र न अचे त उहो ईअं सोचींदा एॾो वक़्तु ड्रामो नज़र न आयो त मतिलबु को ड्रामो बंदि थी वियो आहे। ड्रामो बंदि न थियो आहे, ड्रामो साॻिए टाइम ते हलंदो जंहिं टाइम ते तव्हांखे अॻे मिलंदो हुयो। तव्हां टाइम टेबल यादि रखी छॾियो, उहो ॾिहाड़ो यादि करे छॾियो जंहिं ॾिहाड़े खां स्टार्टिंग थींदी आहे। थी सघे थो जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तंहिं टाइम मथां पाप नगर जी एपिसोड अची बि वई हुजे। बहरहाल हिन टाइम न आहे जंहिं टाइम मां हीअ वीडियो शूट करे रहियो आहियां। ऐं दोस्तों, ॿुधाईंदो हलां त छो त हफ़्ते में 7 ॾियारा हूंदा आहिनि, सिर्फ़ु 2 एपिसोड तव्हांखे मिलिया, न त 3 ईंदा आहिनि। हिन चकर 2 एपिसोड आया, यानी 5 ॾियारा घुसी विया। ऐं पाप नगर हलंदो ऐं बरसातनि जे करे पाप नगर जी जेका शूटिंग हली रही हुई उहा रुकिजी वई आहे। उहा ॿीहर शूटिंग स्टार्ट थी वेंदी ऐं ड्रामो टाइम ते हलंदो। होॾां दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वे ड्रामे जी शूटिंग जेका हली रही हुई मतिलबु दादू में बरसातनि जे करे रुकिजी वई हुई, उन जो बि ॿीहर स्टार्टिंग जो इम्कानु आहे। होॾो खजू साहब बि हाणे पंहिंजी तयारी में लॻो पियो आहे, तमामु जल्द पंहिंजी शूटिंग ॿीहर स्टार्ट कंदो ऐं छंछरु खां वठी हुन वाइदो कयो आहे त मां स्टार्ट कंदुसि। ॾिसूं हाणे छंछरु स्टार्ट थिए थी या नथी थिए। मां उन ॾींहुं तव्हांखे पोइ अपडेट में ॿुधायो त शूटिंग जेको आहे न बरसाति जे करे खजू साहब रियासत ड्रामे जी पोइना कंदो। ईअं ई थियो, तव्हां ॾिठो। वरी खजू साहब लाइव बि आयो ऐं काफ़ी दोस्तनि लिखिया यार खजू साहब लाइव अची करे असांखे ॿुधायो आहे। उन पोइ ॿुधायो आहे, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो हो त शूटिंग रुकिजी वई आहे, पोइना थी वई आहे ऐं तव्हां ॾिठो बि सही। उन सां गॾोगॾु दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका बि ड्रामा नवां अचिणा आहिनि उन्हनि खे 2026 खां पहिरियां लॉन्च करण जी तयारी कई पई वञे। 2026 खां पहिरियां उन खे लॉन्च कंदा। ऐं इन सां गॾोगॾु मुंहिंजे ख़्याल में इहो जाफ़र काफ़ी हिकु दोस्तनि कमेंट कया त हिकु चैनल वारो आहे कूड़ हणे थो, कूड़ी अपडेट ॾिए थो, उहो ड्रामो ईंदो या न। उन जी मां नथो चई सघां। कूड़ ई अपडेट हूंदी दोस्तों, 6 महीना साल खां पोइ ज़ाहिर थींदी, ख़बर पइजी वेंदी ड्रामो अचे थो नथो अचे। सच हूंदो ड्रामो अची वेंदो, कूड़ हूंदो ड्रामो न ईंदो। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।